नाज़रीन, खैरपुर ज़िले में आबादगारनि पारां स्ट्रॉबेरी फ्रूट वॾे पैमाने ते जेको आहे सो पोखियो वियो आहे। हिन वक़्तु 25 रास थियो आहे। उन जी पटाई वारो अमल जेको आहे सो जारी आहे। अचो त उन हवाले सां हिन आबादगार सां ऐं पोरियतनि सां जेके पटाई कनि पिया, जेके पैकिंग कनि पिया, जेके गुॾा कनि पिया, जेके महिनत कनि पिया, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि? ये कीमती फसल आहे। हिन जी गुड़ कंदासीं त इहा महिनत आहे। स्ट्रॉबेरी आहे, वरी खुराक वारी शइ आहे, फ़ाइदेमंद शइ आहे। भला हिन ज़रूरी आहे? हा, गुड़ ज़रूरी आहे। ताक़त वठंदो, हिन जो गैस बनी निकिरंदो त फ़ाइदेमंद आहे। हिन जो बूटो ठाहींदो, पितो ठाहींदो। ओचर रोज़गार जाम आहिनि सॼे ज़िले में। हिन जो स्टोर कढो खैरपुर ज़िले में त हिन जो रेट वधे त असांजे ग़रीबनि जी मज़ूरी बि वधे। ऐं वॾो हिन में एहतियात करिणो पवंदो आहे, बाक़ाइदा सां हिन महिनत करणी पवंदी आहे। अच्छा, माना ॻाढ़ो जेको हा, पकल हूंदो उहो पटी ॻाढ़ो पटी कीअं तव्हांखे ख़बर पई? उहो साईं दाणो दाणो चेक कंदा आहियूं। हे कचो आहे, कचे खे छॾे ॾींदासीं, पकल पकल पटींदा ईंदा आहियूं। हिन में वधीक महिनत आहे, पर हिन जो फल असांखे जेको आहे त नथो मिले। न माना ओतिरी तव्हांखे मज़दूरी नथी मिले? मज़दूरी सही नथी मिले। केतिरी मज़दूरी आहे रोज़ाना? हिन में 100-150 रुपया इहा ॾियनि था असांखे सेठियूं। छो? बसि चवंदा रोज़ खाओ अथा, खाओ पीओ अथा। खाऊं अथा। कहिड़ो माना ज़ाइको आहे हिन जो? ज़ाइको हिन में मिठो आहे, ईअं मेवो आहे, भलो आहे। असांजी न हुजे त 500-600 रुपया हिकिड़े में पटाई वारे जी हुजे, पैकिंग वारो आहे उन जी घटि में घटि 800-1000 मज़ूरी हुजे। हे दाणो दाणो सोए पैक कंदा आहियूं, किनी बिनी कढंदा आहियूं। जेको ख़राबु दाणो? हा, त ख़राबु दाणो, नंढो दाणो अलॻि कंदा आहियूं। किले जा पैकेट आहिनि, होॾो पहिरियों 100 आहे, होॾो पटिजी ईंदी आहे, 100 थींदी आहे हिते, पोइ वरी कार्टून वॾे में पैक थींदी आहे। हिनखे जेकर वधीक उपाइबो त गवर्नमेंट जे सहकार सां हीउ जेको आहे तमामु बहितरीनु फ्रूट आहे। न खाइण में मिठो आहे, न जेको आहे खटो आहे, ज़ाइकेदार आहे तमामु। ऐं हर जॻह ते हीउ कमु अची सघे थो। असांजे शरबतनि में बि कमु अची सघे थो, दवाउनि में कमु अची सघे थो, मुख़्तलिफ़ जॻहनि ते इम्पोर्ट एक्सपोर्ट थींदो आहे। पर गवर्नमेंट आबादगार सां हिन में को बि सहकार कोन थी करे, जंहिंजे करे हिनखे हिन खां फैसिलिटीज़ ॾिए थी, आउटपुट करण में, खणी किथे पुॼाइण में, मार्केट में हिनखे सही अघु मिले कोन थो, जंहिंजे करे आबादगार जेको आहे पंहिंजी चेल सिधी नथो करे सघे। सर, असल में हीअ जेका आहे 10 महीने जे 15-18 खां बाद में हिन जी पोखाई शुरू कई वेंदी आहे मौसम जे लिहाज़ सां। हिनखे पहिरियां ट्रैक्टर जा जेके आहिनि 5 हरी जा 2-3 हर ईंदा आहिनि, उनखां पोइ रूटर घुमी वरी 5 हरी ईंदी आहे। 5 हरीअ खां पोइ वरी रूटर लॻंदा आहिनि। रूटर खां पोइ हिनखे कीण जा पटा ॾेई सिधी लेवल ते बीहारे 11 जा 2 हर ॾेई उनखां पोइ बठा कढिया वेंदा आहिनि, जीअं आम बसरनि जो बठो थींदो आहे अहिड़े तरीक़े सां। ऐं हिन जो जेको तरफ़ आहे बठे जो, हमेशह सिज जे मुंहं ॾे करिणो पवंदो आहे ऐं हिकु पासे ॾांहुं रोंबो करिणो पवंदो आहे, उन करे जीअं हिन जी रोशनी जेका आहे सिज जी उहा हिन जे मथां पवे। अच्छा, हिन जी माना रोंबाई थींदी आहे? रोंबाई थींदी आहे। ऐं ॿिजु ईंदो आहे सवाद खां, जेको जीअं आम बसरीअ जो टमाटे जो ॿिजु थिए थो, अहिड़े तरीक़े सां ई जेको आहे पनीर ईंदो आहे ऐं उनजो रोंबो थींदो आहे। ऐं उन्हनि चयो त जेकॾहिं उन्हनि जी सरकार जेका आहे मदद करे त हीअ जेको स्ट्रॉबेरी फसल आहे उनजी तमामु वॾे पैमाने ते पोखाई थींदी ऐं उनजी वॾी जेका आहे किरोड़नि अरबनि जी जेका उपज थींदी, जंहिंमें ख़ुदि हुकूमत खे बि उन में फ़ाइदो मिलंदो ऐं आबादगार ख़ुशहाल थींदो। कैमरामैन आफ्ताब अलो सां गॾु ख़ादिम जुड़ी जो KTN न्यूज़, खैरपुर मीरस।